नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो तालुक़े मां बरसात जो पाणी 4 महीना गुज़रण खां पोइ बि निकिरी न सघियो आहे। ॻोठ ऐं ज़री ज़मीनूं बरसात जे पाणी में ॿुॾियल माण्हुनि जो जियापो तंग थी वियो आहे। यूसी खाई गिरोड़ ऐं भरपासे वारे इलाइक़नि में पाणी निकाल लाइ रोडनि ते ॾिनल कट बि बंदि न थिया आहिनि। खिपरो में कट बंदि न करण सबबि इलाइक़े वासियुनि खे अच वञ में सख़्त परेशानी, जॾहिं त खिपरो जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जुंगशाह बाबा क़ब्रिस्तान में बरसाती पाणी न निकिरी सघियो आहे। पाणी न निकिरण जे करे क़बरूं बि मुसमार थियूं आहिनि। कॉलोनियुनि में मुसलसल 4 महीने खां पाणी बीहण करे जॻहियूं सहमो करे वियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो त पाणी कढराए ॾिनो वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो तालुक़े मां बरसात जो पाणी 4 महीना गुज़रण खां पोइ बि निकिरी न सघियो आहे। ॻोठ ऐं ज़री ज़मीनूं बरसात जे पाणी में ॿुॾियल माण्हुनि जो जियापो तंग थी वियो आहे। यूसी खाई गिरोड़ ऐं भरपासे वारे इलाइक़नि में पाणी निकाल लाइ रोडनि ते ॾिनल कट बि बंदि न थिया आहिनि। खिपरो में कट बंदि न करण सबबि इलाइक़े वासियुनि खे अच वञ में सख़्त परेशानी, जॾहिं त खिपरो जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जुंगशाह बाबा क़ब्रिस्तान में बरसाती पाणी न निकिरी सघियो आहे। पाणी न निकिरण जे करे क़बरूं बि मुसमार थियूं आहिनि। कॉलोनियुनि में मुसलसल 4 महीने खां पाणी बीहण करे जॻहियूं सहमो करे वियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो त पाणी कढराए ॾिनो वञे।